होसपुर वेझो नापरकोट के कच्चे में तेगाणी बिरादरी के बिंदुरन में हलंदड़ पुराने खूनी तकरार ॿीहर कर खयो आहे। तकरार के नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। होसपुर वेझो कच्चे के नापरकोट थाने के हद वारे इलाइक़े ॻोठ बकल तेगाणी में तेगाणी बिरादरी के बिंदुरन में हलंदड़ पुराने खूनी तकरार तां झेड़ो ॿीहर भड़की उथियो। झेड़े दौरान बिरिंदुरन के हथियारबंदन एक ॿिए मथां जदीद हथियारन से फायरिंग कर ॾिनी, जंहिंजे नतीजे में ॻोठ के चंगे मुड़स बकल तेगाणी जो ताक़ ते तरसियल शर बिरादरी जो मेहमान ॻोठ डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई रहवासी शमन शर गोलियों लगन सब थड़े ते मारिजी वियो, जॾहिं त बकल तेगाणी जो पुट हबीबुल्लाह ऐं सौट डेंगलो तेगाणी शदीद जख्मी थी पिया। जख्मी 2 कलाक वाक़े वारे हंध पयल रहा। जख्मियन मां डेंगलो पुट अल्लाह बख्श जख्मन जा सूर न सहंदे फौत थी वियो। हथियारबंद फायरिंग करण बाद कच्चे तरफ फरार थी वञण में कामयाब थी विया। ज़रियन मां मिलियल ॼाण मूजिब खैरबख्श तेगाणी ऐं बकल तेगाणी वारी धुरन में पुराणो खूनी तकरार हलंदड़ हो ऐं अॻु बि ॿिन्ही धुरन जा 2 माण्हू क़तल थियल आहिनि। मक़तूल ऐं ज़ख्मी हबीबुल्लाह खे केतिरनि कलाकनि बाद वारिस खणाए घर आया। फौती नौजवाननि जा लाश घर पहुचण ते संदसि घरनि में कोराम मची वियो। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। जेड़ींदड़ धुरियूं पाण में सौट आहिनि। इन वक़्तु इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल आहे ऐं वधीक खूनारेज़ी जो अमकान भी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।